ॿियो ख़बर क़ैद खाने जी? सरदार साईं अंदर शाहनवाज खान वेला आहिनि। वो जो तव्हांखे चयो त मुंहिंजी इजाज़त खां सवाइ कंहिंखे बि अंदरि न छॾिजो, त शाहनवाज खान छो वियो? अचो मुंहिंसां। बालाज खान जे क़ैद जी पुराणी तारीख़ रही आहे। हितां ज़िंदा वापसि वञणु वॾो मुश्किल आहे। बहावल तव्हां त असांजे दुश्मन जा दोस्त आहियो। तव्हांजे क़ैद में मूंखे को बि ख़ौफ़ कोन थो थिए, पर हिकु ॻाल्हि यादि रखी छॾियो, जबल खान मुंहिंजो भाउ आहे। असांजी दुश्मनी तव्हां सां क़यामत ताईं रहंदी। जे तव्हां मूंखे आज़ादु न कयो त अञा बि पंहिंजी दिलि में आज़ादु थियण जी उमेद रखींदो बहावल खान। तूं पंहिंजो गुनाह ॾिस। अहिड़ो वीचार तोखे दिलि में न रखणु घुरिजे त तूं को आज़ादु थींदे। मूंखे पक आहे त मुंहिंजो भाउ जबल तव्हांजे वेझो अची वियो हूंदो शाहनवाज खान। जेकॾहिं जबल असांजे वेझो पहुची वियो आहे त पोइ उनजे कननि ताईं बालाज खान जी दहशत जा दास्तान पहुची चुका हूंदा। तूं ऐं तुंहिंजो भाउ जबल माण्हुनि जूं रिढूं ऐं बकरियूं चोरायूं हूंदियूं। हाणे तव्हांजो बालाज खान सां पेच पियो आहे। बहावल खानड़ा, सरदार बालाज खान जे नाले ॿुधण सां सावा वण ई सुकी वेंदा आहिनि। ऐं तुंहिंजो भाउ त मामूली माण्हू आहे। वक़्तु ॿुधाईंदो त मुंहिंजो भाउ केतिरो मामूली आहे मुंशी। क़ैद खाने में अकेलो हूंदे तोखे छिरकत ईंदा हूंदा। तुंहिंजी कचहरी जो मां बंदोबस्तु कयो आहे। तुंहिंजी कचहरी जे लाइ मां हिकिड़ो माण्हू आंदो आहे। कमल, मुराद, मुंशी खे वठी ज़ंजीर आणोसि। अब मूंखे चओ भला, ख़ैर आहे, मां तव्हांजो त वफ़ादार साथी आहियां। तुंहिंजी ज़बान सिर्फ़ मंठार जे बारे में खुले मुंशी। मूंखे इहो ॿुधाए, मंठार जे बारे में तोखे ख़बर हुई या न त को हू मूंसां दिमाग़ हरामी कंदो? कुछ वक्त ॾियाए थो मुंशी सोचण जे लाइ, न त बालाज खान जी औलादी जी त तोखे ख़बर आहे। हाणे तोखे अंदाज़े जी ख़बर पवंदी मुंशी त क़ैद काटणु केॾो मुश्किल आहे। मूंखे त पक आहे त तूं मंठार जो साथारी रहियो आहीं। बाक़ी बालाज खान सां मुंहुं पाण ॾिजांइ।